वअला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व रहमतिल लिल आलमीन मौलाना व मौला सकलैन जद्दिल हसन वल हुसैन अबिल कासिम मुहम्मद व अहले बैतिहि त्वय्यिबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन अल-मज़लूमीन व लअनतुद दाइमतु अला अअदाइहिम व मुनकिरी फ़दाइलिहिम व गासिबी हुकूक़िहिम मिन यौमिना हाज़ा इला क़ियामि यौमिद्दीन व बअद यौमिद्दीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा मासूमीन अलैहिमुस्सलातु वस्सलाम इज़्ज़त अज़मत बिसफ़ कमा सल्लील व नफ़ात विक्रम ने कबूल बायान की तमन्नाओं के अल्लाह पूरा फरमाए उनके गुज़श्ता जान की अल्लाह मग़फ़िरत फरमाए करबला के नवाब को खालिद किस्मत शबीर आज़ाद आलम में शुमार फरमाए ज़माने के इमाम के अल्लाह असां का खुशनूर अनराज़ फरमाए इन सभी दुआओं में कबूल दिलाए बुलंद तरीन सलावत खून हुसैन जी वारिसन जी वापसी पहलियों न्याणियों वीरियों बेनर ज़हरा जी जानियों उम्मत जी जिनल मेहमानी माई पर्दे सफ़ा कोंजों देश इमामत सज्जाद के हवाले काफिले की क़ियादत ज़ैनब के हवाले बजुल्ला दिल की चले शाम के महारी के मुतालिक ताकि बजुल्ला मना शफाअत फातिमा पहला जो सवाल आता सभी करबला एक हिजरी जी एक वाक़े जो नाम
या करबला क़यामत ताईं हिक सबक जो नाम छा करबला सिर्फ एक वाक़े के दोहराइण जो नाम या करबला समझाए थी जीअण भी हितों मिलंदो मरण भी हितों मिलंदो जीअण सिखो तब करबला ये मरण सिखो तब करबला दुनिया जो अहिड़ो कोई भी कम कोन्हे जेको करबला मां न निकिरे मां तव्हां सां जेकॾहिं करबला सबक आहे हुसैन खां बाद करबला जे धणीअ जो नालो सज्जाद अचो त ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी ॾिसूं आया उन ज़िंदगी मां असांखे भी कोई सबक हासिल करणो आहे या सिर्फ करबला जो वाक़ियो ॿुधी निकिरी हलिया वियासीं हुसैन जो हक़ पूरो थी वियो जीअं चओ मां उन्हनि पढ़णु शुरू कयो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह जे करबला आहे हिकिड़ो वाक़ियो बसि उन खे दोहराइणो तो पोइ सिर्फ़ वाक़े ताईं महदूद रहंदासीं पोइ 61 हिजरी वारे यज़ीद ते लानत करे सुनी पवंदासीं ये करबला आहे क़यामत ताईं सबक त पोइ हर दौर जे यज़ीद शिमिर हुरमले ते लानत कभी करबला ज़ालिम खां पासे करते रहण ऐं पासे करण जो नालो आहे अच्छा वो ज़ालिम ॿियो हुजे त पोइ लानत कयूं न जेको बि ज़ालिम आहे जंहिंजो भी यज़ीदी किरदार आहे जेसी ताईं इमाम जे अॻियां तौबा नथो करे तो मौला जे नाराज़ थिए सबब में शामिल जिनखे मुंहिंजी ॻाल्हि वणे थी हा अचो त ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी ॾिसो 3 हिस्सा आहिनि सज्जाद जे ज़िंदगी जा खुदा जो कसम करबला लेकिन कोई हिते सिखण अचे ये उहे हिन करबला जा मालिक जो टाइम वियल हुजे त मोटाए ॾींदा आहिनि जवानी वियल हुजे त मोटाए ॾींदा आहिनि न जेके नारो मुंहिंजे मौला जो दांत वधे हथ मथे करे नारे ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी जा 3 हिस्सा घणा बाबा 3 हिस्सा हिकु विलादत खां वठी करबला ॿियो करबला खां वठी
जिंदाने शाम ज्यों हिस्सो आहे जिंदाने शाम जे रहाई को वठी ओ वक़्ते शहादत असां तव्हां ज़ैनुल आबिदीन ॿुधो ऐं सिखियो आहे करबला खां पोइ सजाद जी करबला खां पहिरियां ते 22, 24, 27 या 28 साल उम्र थी। इन उम्र में ज़ैनुल आबिदीन के ज़िंदगी जो आगाज़ यतीमी सां थियो जंहिंखे दुखनि जो बादशाह चऊं माना ग़लत चयो जंहिंखे इंसान तवाफ़ कनि उहो मके वारो काबो आहे जंहिंखे दुख तवाफ़ कनि उहो हुसैन जो पुटु सजाद इब्तिदा में ही दुख अथसि बाबा तव्हां कहो इब्तिदा में ही दुख अथसि जो मां 10 ॾींहंनि जी उम्र में ज़ैनुल आबिदीन खां मोकिलियो। इमाम हुसैन जे सदके मां मसाइल नथो करण बगाड़ियूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुमि हितां जो वञो त कमर कनि तव्हांजे भले कुझु न कुझु पवे। हिकिड़ी चौथी मजलिस आहे हर मजलिस में तो चवां ही शबीर अॼु ताईं ख़र्च पियो थो करे रुगो करबला में न कयो शायद तव्हांजी मूंखे तवजो कोन्हे हुसैन जो ख़र्च अॼु ताईं हले हुते सवाल कयो मंज़ूर कीअं मुंहिंजा साईं करबला में पुट ॾिनई ॿाहिरि ॾिनई भाटिया ॾिनई ॿाहिरि ॾिनई भाटिया ॾिनई भेनरुनि जूं चादरूं ॾिनई पर अॼु ताईं बि ख़र्च हुसैन जो हुसैन हिकु स्कूल खोलियो आहे जंहिं स्कूल जो नालो आहे मजलिस शबीर उन में ज़हरा जे बकरे जो ख़र्च अॼु ताईं जारी आहे। हुसैन जब करबला में तरीक़ो ॾिनो हम कीअं जीजे कीअं मरिजे हाणे वरी हिते हिन स्कूल में सबक़ थो ॾियां जिन तरीक़ो ॾिनो हो उन्हनि जा हालात कीअं हुया। ये उहो स्कूल आहे जंहिंखे खुली 1400 साल गुज़री क़िबला साईं नजमुल हसन सरकार जन हिकु स्कूल खोलियो साल में शागिर्दनि जे लाइ उस्तादनि जो इंतज़ाम कयनि त शागिर्द तमाम हक़ हू पास न थी सघिया। सवाल मुंहिंजो तव्हांखे साईं जी दिलि ख़ुशि थींदी नथा ॻाल्हायो ख़ैर 1400 साल गुज़री विया आहिनि ज़हरा जे बकरे जी शहादत ते हुसैन स्कूल खोलियो आहे जिते उसूल सेखारिया वेंदा फ़ुरू सेखारिया वेंदा अखलाकियात जो दर्स मिलंदो। ज़हरा जे बकरे स्कूल ईअं खोलियो त मास्तरनि जी पघार बि हुसैन जे ज़िम्मे तव्हां तालिब इल्मनि जो खाधो बि हुसैन जे ज़िम्मे। हर शइ शबीर पंहिंजे ज़िम्मे कई ऐं पोइ बि जेकॾहिं ज़हरा जे बकरे जे चवण ते पाण न हलूं
देखो हुसैन अज ताईं उस्तादन जा पैसा भी भरे अज वालिदिन जन वट मां आयो साईं भी आयो रज़ा पास भी आयो सभई आयासीं अजो ॾींहुं असांखे शबीर जे सदक़े में पैसा ॾिना सुभाणे अचूं जहाँ हेतिरा अची विया रुगो ज़वार खे चओ चांहि त पिया थियनि न प्यारे आहे या न अजो ॾींहुं जेतिरा घणा अचो पानी बि ख़ुशि ॿुधण वारा बि ख़ुशि साईं उस्ताद पंजाब खां घुरायो अथनि साईं उस्ताद खे खैरपुर खां घुरायो अथनि साईं अॼु फलाणो उस्ताद फलाणी शइ ते असांखे सबक़ ॾींदो सबक़ मिलण खां पोइ बि जे शागिर्द उन ते अमल न करे त पोइ पंहिंजी क़िस्मत खे चवे शबीर त अॼु बि करी जो पहरियों हिस्सो परवरिश का शुरू तो थे सदन वालिदा दुनिया में हली दहने हारन मुझे मौला ज़ैनुल आबिदीन के तरबियत परवरिश करने में जेतिरो ज़ैनब औलिया जो हिस्सो आहे उन्हें कहा घणो हिस्सो आहे हिक कनीज़ जो जंहिंजे हवाले कयो आहे ज़ैनुल आबिदीन खे मौला इमाम उहा कनीज़ मुंहिंजे मौला खे खाधो बि खाराईंदी पाक मौला खे ख़िदमत बि कंदी नाराज़ वेठायो त लही पर उहा कनीज़ उन्हें जो अदब इमाम केतिरो मौला जन उन सां गॾु मानी न खाईंदा तव्हां मंज़ूर ते सवाल कयो नौकिरी हणी हुई न उन जे करे अच्छा भला इमाम में कोई ऐब जेके सब न ॻाल्हाईंदो न पढ़ंदो त न हूंदो इमाम में कोई है कोई बोले अच्छा ऐब जो इम्कान भी कोन्हे ऐब जो इम्कान भी कोन्हे अॼु वरी आहिनि मां को पुछां तव्हां असां वटि कीअं थो थिए असां तव्हां वटि ईअं थो थिए जेकॾहिं इमाम ऐबदार आहे त असां क़तई बि न मञी असांखे इमाम बेअब खपे इमाम बि ईअं थो चवे जीअं तोखे बेअब इमाम खपे ईअं सजाद खे बेअब ग़ुलाम खपे हाणे पाक मौला जन उन मां जी ख़िदमत केतिरी कंदा मौला जन फरमाईंदा मानी इन जे करे न खाईंदो असां तोखे सम्झाइण जो तरीक़ो त ॾिसो न मौला जन फरमाईंदा जंहिं डुक में ते मुंहिंजी नज़र आहे जे अॻियां माउ जी बि उन ते नज़र हुजे त मां इमाम जी दिलि ख़ुशि न थी कलंदर जो कसम अथव मूंखे ॿुधायो त जेको इमाम पालण वारी माउ जी एतिरी इज़त करे त उन इमाम वटि सॻी माउ जी इज़त केतिरी हूंदी ऐं जे इमाम माउ जी इज़त कई आहे त सजाद जो उहो कहिड़ो ग़ुलाम चइबो जंहिं वटि माउ जी इज़त न हुजे बुराड़ी थिए खां पोइ माउ ते दर दर ठोकरूं खाईंदी ऐं पुटु ॾाढो टोपी हयूं काटन जा कपिड़ा पाईंदा जिनखे ॻाल्हि नथी वणे सलवार न पढ़ा जो वणे वधी त न पढ़ा जिनखे वणे
साईं साईं लॻिया ॿी साईं टियों टे साईं हाणे जेकॾहिं हिते अचण खां पोइ पानी वटि अचनि ऐं उहो चवण न करे त साईं जन चवंदा त बाबा छोकिरो आयो ज़ैनुल आबिदीन तोखे सम्झाए वञे मूंखे सम्झाए वञे ऐं इमाम जो असां चवण न कयूं त पोइ मौला हिकु मयार तॾहिं न चवंदो पोइ इमाम छो मञूं ऐं मां जो नालो कयो अथमि चओ त हाणे पीउ जे लाइ बि दसी वञा सजाद छा चयो आहे तव्हांजे सलवात मां ख़बर पवंदी राज़ पेश हिकु जवान हो मौला जन कुर्सी ते वेठा जवान पीउ जे हिन कुल्हे ते पासो रखी टेक ॾींदो असां तव्हांजो माहौल बि ईअं पीउ सां भोग कनि तो पुराणो गॾ जे आसिरे ते हले रहंदो हे ॿार ॾिएसि वरी खिली खिली जे खणो न ज़ैनुल आबिदीन जहिड़े इमाम उन जवान सां ॻाल्हाइण छॾे ॾिनो अच्छा न ॻाल्हि न कनि सिर्फ़ पीउ सां मज़ाक कंदो पियो हले जंहिंजे करे इमाम खे हुन खां नफ़रत आहे मौला फरमाइनि था बेअदब आहे पीउ जो मां इमाम न ॻाल्हाईंदोमांसि तव्हां सम्झो था अलाए कोन इमाम पीउ जे बेअदब सां मुंहुं लॻण लाइ बि तयार हुतां मां जी इज़त ॿुधाई हिते पीउ जी इज़त ॿुधाई ऐं मूंखे तव्हां ॿुधायो जेको इन ॿिन्ही शयुनि जे उबतड़ कमु करे ऐं को बि चवे मां वॾो मवाली आहियां त उहो पंहिंजे ख़्याल में मवाली हूंदो मौला जे दिल में ऐं मौला जे मुताबिक़ उहो हवाली त थी सघे थो साईं तो चए सिर्फ डरेंदे बाबा मां उम्मती आहियां जन्नत ॾियणा तव्हांजे हथ में सैयद आहियो न तव्हांजी मर्ज़ी आहे मापे ॾियो या अण माप ॾेई छॾियो हिन करे तव्हां सैयद आहियो मां ॿुधाईंदो वञा मौला जी ज़िंदगी हाणे रसीद लिखी ॾियो मूंखे कहिड़ो याद जहिड़ो मूंखे मिलो दुआ घुरो पैसनि में मौला साईं जेतिरो मुंहिंजो बि नसीब साईं चए थो इलाही में तव्हां नाराज़ आहियो सभई इलाही में मौला साईं के जेतिरा रोकड़ा हितो मिलनि था मौला घणा तो के मिलनि पीर के मिलनि ज़ैनुल आबिदीन जे ज़िंदगी जो ॿियो हिस्सो आहे मेहमान नवाज़ी मां हिकिड़ो जुमिलो चवां ऐं आहे उहो इंतिहाई ॾुखियो यार माण्हू असां तव्हांजो माहौल चाहे मेहमान खे सल्तनत जे अल्ताफ़ घर में आहे रहाई त पोइ औकात ते वठी अची सिंधी में चवां जंहिंखे पची मिलंदी उहो मानी खाराईंदो जंहिंखे मिले ई न त पोइ चवंदो अॼु यार उहे होटल ख़ाली पियो आहे अचो ज़ैनुल आबिदीन कहिड़ो महिमान नवाज़ मुंहिंजो मौला जे दस्तरखान ते हिकु टाइम में 15,000 मेहमान हिकु निशिस्त में खाईंदा इमाम हिकु हिकु जा हथ धोरींदो हो दस्तरखान बजड़ा लॻाईंदा मुंहिंजे मौला जन खाराए बस करे जेॾीमहिल मोमिननि खां फारिग थींदा त सर सजदे में रखी इमाम को
वरी दुआ घुरंदो मुंहिंजा अल्लाह तुंहिंजी ॾिनल अमानत खे अमीन बणिजी विरहायां थो तूं मुंहिंजी महिनत खे क़बूल फरमा ज़ैनुल आबिदीन पंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ मदीने में 100 घर पालिया 100 केड़े अंदाज में पाली दुनिया सुम्ही पवे ज़ैनुल आबिदीन जे हिनन कुल्हन ते गरम मानन जो गंढियों तारीख लिखे थी मुझे पाक मुर्शिद ज़ैनुल आबिदीन की ही जेका जगह हुई है मुझे ॾिसो ही जगह या नीरे पुछा के थी मौला छा सबब फरमाइंदा जॾहिं दुनिया महवे ख़्वाब हूंदी ही सज्जाद कॾहिं बोरियूं खणंदो हो कॾहिं सौदो खणंदो हो कॾहिं मानियूं जूं गंढियूं खणी ओ सुतलनि जा दर खड़काए जागाए वरी खाराईंदो कीअं हो चेहरे ते निकाब ॾियण जे टाइम ते केरु सुञाणे ई न त केरु थो रोए ॾिए ऐं जेॾी महिल पाक मौला जंगी शहादत जी 3 ॾींहं ते नंढड़ा बच्चा नंढड़ा जुलूस जी शकिल में रोई रोई चवंदा था वञनि रुगो बाक़िर जो बाबो न फोत थियो आहे असांजो बाबो दुनिया छॾे सजा तुझा साईं ये ज़ैनुल आबिदीन की इबादत थी तो मुझे मौला के लक़बन में एक लक़ब ज़ुस्सनफ़ात या ज़ुस्सफ़नात तानब दो ज़ुस्सफ़नात मुझे मौला ने एतरा सजदा देना देखो मुझे ही जगह इतनी सख्त थी ही जो ज़ैनुल आबिदीन जन ही मथियों गोश्त कट रहंदा साल में एक दफ़ा ये गोश्त जा ज़र्रात ता मुझे ॾिसंदो त मां पढ़ंदो ये गोश्त जा ज़र्रात मौला बाक़िर के चवंदा पुट ये संभाले रखजा दुनिया छॾियां त ये गोश्त जा ज़र्रात जेके मुझे कफन में रखजा तो जेॾी महिल ख़बर में ईंदुमि त मां पंहिंजे रब खे चवंदुमि मुंहिंजा मालिक साईं जेका इबादत कई हम उन जा आसार खणी तुंहिंजी दरबार में आयो हे सजा पढ़ना कलाक लगी वेंदो इन करे दुख कीअं काटियनि अंदाज़ो लगायो शामे ग़रीबान जे टाइम खोली कमीनूं पाण थो चवे त जेको मां वॾे मां वॾो ज़ुल्म कयो मुख़्तार उहो इहो आहे जो सजाद जंहिं चमड़े जी चादर ते सुतल ये बेगैरत दे तो मां उहा चादर में मथे छिके खणी जो ज़ैनुल आबिदीन जन मुंहं पर ज़मीन ते आया सकीना पीरन जूं तरियूं चुने हर हर पई ठवे ज़ख्मी त न थियो न मुंहिंजा भाउ एतिरे ताईं ज़ैनुल आबिदीन तकलीफ़ूं ॾिठियूं एतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं जो एक बाजार में सज्जाद दुआ घुरी काश मुझे अम्मा जन्म न दी सिंधिया में चवंदो त रुकियो थो लगे काश मुझी मां मुखे न ॼणे हा छो फरमाईंदा न हुजा हा न पुफिन के नंगे सर ॾिसां क्योंकि ज़ैनब कोई बाजार में अचण जे ॾांहुं
मुझे बुजुर्गो सैयद हैं गैर सैयद बेटे खुतबा जिन खुतबन यजीद जी सल्तनत लोड़े छे एक सज्जाद जो खुतबो बे अली जी वडी थी जरी मला ज़ैनब के कोबरा खुतबो नो और रोंदी बाहर लेकिन साहिब मुताला बिठायो मौला के सत्य बगाली मुझे गौर सन और तुम दिखती दरबार में रोंदी घर में एक तहरीक कहलाया सैयदजादा एक तहरीक कहलाया केड़ी नंढियों न्याणी रात के टाइम की लोगों पान बच्चा बगैर बिहाने दे मिट्टी में सुमंदा मर्दन जे लाइ बिस्तर ठाहींदी हूं और तूं चराग घरन जा बंद हूंदा जरी मल जो मर्द अची ऐं पंहिंजे न्याणियुनि खे मिट्टीअ ते सुतल ॾिसण गुस्से जे आलम में पुछंदा ही घर जो हाल छो कयो अथव शाम जो औरतूं उथी चवंदी हूं हया नथो अचे पंहिंजे न्याणियुनि खे मिट्टीअ ते सुतल नथा ॾिसो हुते मोहम्मद जूं धीअरूं मिट्टीअ ते सुतल जेसी ताईं अली जा ज़ंजीर न लहंदा तेसी ताईं असांजो हाल ई हालात किथे पहुता जो यजीद जी निंड फिटी रात मीटिंग कई मूंखां पुछो त अली जी ज़िंदान में कंदी छा उलमा ता लिखन अली जी टे कम कंदी या अल्लाह जी इबादत या हुसैन जी आज़ादारी या सज्जाद जी हिफाजत मीटिंग लगी दरबार में या गाल तय थी तो सुभाणी कैदीअ जा ज़ंजीर लहंदा 5 या 6 जुमला पढ़ंदो बकाया मिंबर साईं के हवाले या साईं मसाइब के दौरान को लफ्ज निकला स्टेज जो ये मेंबर शक्ति स्टेज ना है वो कुछ छो स्टेज गायन नहीं होती है स्टेज फनकार नहीं होती है ये ते शबीर जे जिक्र ला मेंबर सरसा इन करे को तो चवा सवाल कैदी जा जंजीरा बस इहो ई कुछ पहिरियों हुयो 5 या 6 जुमला बाक़ी अदराज जो टाइम सिपाही वन सजाद के सर करे आज में से दरबार में तुझी पेशी सिपाही आयो सजाद जो घोड़न ते जंजीरन सा जकड़ियला इमाम के जंजीरन खां वठी लोई मौला फरमाए ता सिपाही जे नान पियो चई कैदी करे सरे मुंहिंजा ज़ख़्म छो ॾुखाए छा ॻाल्हि आहे कैदी दरबार में पेशी जिया इमाम उठो अली जी धी दरवाजे जे अंदर भी जदी काने तो ने वो मुझा पगदार सजाद दराज जो काने तो ने इन करे दी जवान जो हनी दानो भी तू बाबो भी तू बड़ो भाव भी तू जो सरपरस्त सजावत तू अम्मा दरबार तो वञा साण फरमाए थी जल्दी मोट जा जैसी ताई नहीं दे माई बीठी हूँ मुझो इमाम दरबार में आयो कुर्सी ता सब उठी बीठा शायद मोटी ने को कुछ
छो थोरो में फरमाइंदा कि न रोआ कलम जी पुफी आई हुई तो बैठा हुआ अज मर्द लाए उठी भी जायो मुझी ज़ैनब ही बिठी सकीना मुझ दामन झले हर हर पैचयो कहदी भा मुखे कॾहिं विहण जी इजाज़त हर मजलिस में चवंदो तकरीबन तमां सभिनी खे याद आ अपील तो कयां शराब ते लानत कंदा कर इहो शराब जे ज़हराज दियुनि खे अलाए घणा घणा कलाक बिहारियो उथ सिपाही कैदी जा ज़ंजीर लाए लेकिन रोना उथ सिपाही कैदी जा ज़ंजीर लाए चाबी विझी कड़ी जड़ी मरला थई नफीस इमाम जे हिन कारण हिन मां खून जा कतरा गिरिया उथ सिपाही कैदी जो तोप लाए तोप रिवायत है साहिब बिन साद का शाम जी बाजार में सजाओ रखे जड़ी मला साहिब से हुआ कि रसूलुल्लाह के साहब सुना त इमाम के इमाम फरमाए तो अट मेरो कपड़ो आहे मौला छा गदों फरमाए त हिन तो कजो किलियूं मुझे अंदर हलियूं हुयूं